जूं या रियासती इदारनि जूं गाॾियूं ईअं आयूं आहिनि जो तव्हां में हैरास पैदा थी वियो आहे। ख़ौफ़ सिर्फ़ ख़ुदा जी ज़ात जो कयो। मौत सिर्फ़ तॾहिं ईंदो जॾहिं तव्हांजो लिखियल हूंदो। शहादत मुंहिंजे पीउ जे नसीब में हुई, हुनखे शहादत पई खपे। पंहिंजनि दिलनि में ख़ौफ़ ख़तमु कयो। जेका नाइंसाफ़ी थिए पई उन जे लाइ वधीक कुझु नथा करे सघो त पंहिंजे ज़मीर जो सौदो न कयो। पंहिंजे ज़मीर जो सौदो न कयो। असांजी सिक में पोयां बीहंदा वञो ऐं असांजे हिन एहतजाज खे कामयाब बणाईंदा वञो। मुंहिंजी सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा घुर आहे त मुंहिंजो बाबा सिंध क़ौम लाइ शहीद थियो आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजे पीउ शहादत माणी आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजे पीउ खे केरु चोर लुटेरो या ख़राब किरदार नथो चई सघे, छो जो हुन पंहिंजी ज़िंदगीअ जा सॼा साल हिन सिंधी क़ौम जे लाइ गुज़ारिया आहिनि ऐं उनखे पंहिंजी जान जो ख़ौफ़ न हुयो। मथां सम्झो त हिदायतुल्लाह लोहार जी धीअनि सां गॾु बीहूं ऐं सुभाणे असां बि खंभिजी वञूं। मौत असांजो असांजी क़िस्मत में आहे। अगरि हूंदो त असीं मरंदासीं। अगरि असां बाज़मीर थी जंहिंसां नाइंसाफ़ी थी थिए उन सां बीहंदासीं, सुभाणे असीं पंहिंजो ज़मीर सां मुतमिन हूंदासीं। सुभाणे असांजो जेको ईंदड़ मुस्तक़बिल आहे उहो असांखे लानताणू न हणंदो। उहो असांखे ईअं न चवंदो त कहिड़े असीं रजाक जी औलाद आहियूं। मां हींअर पंहिंजो फ़ख़्र सां चवां थी त मां हिदायतुल्लाह लोहार जी धीउ आहियां ऐं मां उन जे लाइ इंसाफ़ जी हर उहा कोशिशि ज़रूरु कंदसि। भले ही रियासतूं तव्हां में असां में ख़ौफ़ पैदा कनि, असांजे रिश्तेदारनि खे थ्रेट्स ॾियनि, जानी नुक़सान ॾियनि, माली नुक़सान ॾियनि, पर इहो आलमी कानून आहे। इहो आलमी कानून आहे त तव्हांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ असांजा ई सिक्योरिटी फोर्सिस ॾींदा, जेके 70% असांजो पैसो पिया खणनि ऐं जिन सां ही बंदूकियूं वरितियूं वयूं आहिनि उहे ई बंदूकियूं असांजे पैसनि जूं वरितल असांजे लॻाई वञे। मां इहो ई चवंदसि असां वटि पब्लिक हलंदी। अदा सभई दोस्त गॾिजी असां सां हलंदा। महिरबानी।